रियाज़ आलमी इक़्तिसादी फ़ोरम जे ख़ुसूसी 2 ॾींहंनि जो इजलास अॼु रियाज़ में शुरू थी रहियो आहे, जंहिंमें वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ समेत 1000 खां वधीक मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सरबराह ऐं पॉलिसी तैयार कंदड़ शिरकत करे रहिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ गुज़िरियल ॾींहुं सऊदी अरब पहुतो हो। परॾेही वज़ीर इसहाक़ डार ऐं नाणे वारो वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब समेत आला सतही वफ़द बि वज़ीर आज़म सां गॾु आहे। 2 ॾींहनि जे इजलास में ख़ुसूसी सरमायाकारी सहूलियत काउंसिल जो बि वफ़द बि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सरबराहीअ में शरीक थींदो। इजलास में 1000 खां वधीक आलमी अॻवाननि जी शिरकत जो इम्कान आहे, जिन में मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि ऐं हुकूमत सां गॾोगॾु सरकारी ऐं निजी शोबनि जे आलमी तंज़ीमनि, तालीमी इदारनि ऐं NGOs जा नुमाइंदा बि शामिल आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।